हज़म थियल गिरह जेकॾहिं केरु कढण जी कोशिशि थो करे असां कोशिशि कंदासीं उनजो साह बंदि कयो। केरु जेको असांजे हज़म थियल गिरह खे कढण जी कोशिशि थो करे, हिकिड़ो माण्हू तव्हांजे साम्हूं हिते वेठा आहिनि, रिटायर्ड माण्हू बि वेठा आहिनि, रिटायर्ड हेड मास्टर वेठा आहिनि। इन्हनि जी पघार मां बेनुअल फंड कटियो वियो, ग्रुप इंश्योरेंस कटियो वियो, पोइ हिन रिटायरमेंट खे मिलियो त कुझु कोन, काॾे विया उहे पैसा? उन्हनि पैसनि ते सिंध गवर्नमेंट इंजॉय थी करे, उन्हनि पैसनि ते जेके तव्हां जूं इंश्योर्ड कंपनीज़ आहिनि उहे बोनस थियूं ॾियनि पंहिंजे मुलाज़िमनि खे। पैसो तव्हां असांजो, जेकॾहिं इहो पैसो वापसि मिलंदो सिंध गवर्नमेंट ते को बर्डन कोन्हे। असां डिमांड कई आहे DRA 30%, त जेके पेंशन होल्डर आहिनि उन्हनि जी पेंशन बि 30% वधायो, 8% क़बूल ई न। अहिड़े महांगाई जे दौर में सिंध गवर्नमेंट पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं 400%, हे ग़रीब MPAs जेके मिसकीन आहिनि सिंध असेंबली में वेठा ग़रीब, उन्हनि जी 200%, हे दाल खाईंदा आहिनि इहे MPAs, उन्हनि जी 200% हिन एतिजाज असांजो पघार वरी हुननि जी वधायूं। यार हे चरबट राजा वारो कमु थियो। त मुंहिंजा दोस्त क़ौमी असेंबली जे स्पीकर जी पघार 600%, सेनेट जा